बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम है रिपोर्टर टाइम। हम हाज़िर थियो आहियां रोशन अली मलिक। जीअं त नाज़रीन रिपोर्टर टाइम में अॼु शामिल कंदासीं ख़बर घोटकीअ मां। घोटकी मां खानपुर मां लॻ 4 ॾींहनि खां औरतुनि जी आवाज़ जे हल्को जा उवाद थियल पर नौजवान बाज़ियाब न थी सघिया। पुलिस नौजवान जे बाज़ाबी जे लाइ का बि क़दम न खयां आहिनि। इन हवाले वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां ॿुधासीं राब्तो करण जी कोशिश कंदासीं सिंध जे ब्यूरो चीफ नवाब अली मीरानी खां। जी नवाब अली मीरानी। जी असां पंहिंजे नाले जो ॿुधंदा रहूं त ही ॿ नौजवान आहिनि जेके कोर्ट शेर मां सां खणंदड़ आहिनि। इन्हनि खे कोर्ट ते 32 पूरा थी विया आहिनि, जंहिंमें हिकु अमल मार आहे, ॿियो आहे इल्ताफ़ मार, जेके हिन वक़्तु बाज़ियाब न थी सघिया आहिनि। नौजवान जे घर में रोज़ ॾाढो फ़तल आहे। उन सिलसिले में नौजवान जे वारसनि इस्माइल पार ऐं दिल खानपुर मां बाज़ियाब राब्तो एजाज़ कयो आहे। उन्हनि जी दौलत असां नौजवान जी मोबाइल फोन जे आख़िरी लोकेशन खोटी जे तक थाने जे हद में मिली आहे, पर घोटकी पुलिस जे हद पर बि ॼाण आहे। असांजे मुग़ल नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ केर बि क़दम न खयां आहिनि। मुग़ल नौजवाननि जे वारसनि आज सिंध ऐं सिंध मसवारनि खां उहे मुतालबो कयो आहे त उन नौजवाननि खे उन बाज़ाब करायो वञे। ओड़ा एसएसपी घोटकी फ़र्क़ वधाइण चवणु आहे त औरतुनि जी आवाज़ ते हर नौजवान मजबूर ते ॼाण हाणे हद मां अॻियां अची आहे। नौजवान जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कुल हाज़िर आहिनि, पर हिन वक़्तु ताईं उहे नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। नवाब अली पुलिस जो छा चवणु आहे? बिल्कुलु पुलिस सां बि राब्तो कयो आहे। मां ॿुधंदा रहूं त बिल्कुलु एसएसपी घोटकी फ़र्क़ वधाइण ॿुधायो आहे त बिल्कुलु ॿ नौजवान फोन ते औरतुनि जी आवाज़ में हथजी अॻुवाट थी विया आहिनि। उनजो जेको आहे फोन ट्रेस थी वियो आहे, उहो ट्रेस जेको फोन थियो आहे उहो कश्मीर जे इलाइक़े मां हुनजो फोन ट्रेस थिए पियो। उहो कश्मीर जे इलाइक़े मां ई अॻुवाट थी विया आहिनि। उनजे लाइ कोशिशूं सभु जारी थी विया, पर हिन वक़्तु कोई बि रस्तो ॿुधाए न थी सघो। उन नौजवान खे जेको आहे तमाम ई पूरा मुकमल थी चुका आहिनि, और नौजवान महरम लॻे जो 4 ॾींहं खां अगवा थियल औरतुनि जी आवाज़ हल्को जी अगवा थियल ॿ नौजवान जेके बाज़ियाब न थी सघिया। जी नाज़रीन ही हो हिन वक़्त जो रिपोर्टर टाइम प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ॾींदा पंहिंजे रोशन अली मलिक खे ॾींदा इजाज़त। अगर प्रोग्राम रिपोर्टर टाइम तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक ऐं कमेंट ज़रूरु कयो।